क़यामत जो ॾियारो थींदो न हे मलाइका तुंहिंजे असांजे दफ़्तर खणी ईंदा ला युबादिरु सगीरतन वला कबीर न नंढी शइ न वॾी शइ घटि हूंदी न वधियल हूंदी जो कुझु दुनिया में जे बि कमायो आहे उहो सभु दफ़्तर में लिखियल हूंदो पेश थींदो रब फरमाईंदो पढ़ तो पाण सां छा कम कया हुआ हिते अणपढ़ियो आहे उते पढ़ियल थी वेंदो दफ़्तर पढ़ंदो ॾिसी चवंदो अल्लाह हिन त सभु सच लिखी छॾियो आहे हीअ जेको मूं लिखी लिखी राति जो वञी चोरी कई हुई कंहिंखे बि ख़बर कोन हिन में लिखियो पियो आहे चोरी कई ज़िना कई शराब पीतई रात जो उथी तहज्जुद जी नमाज़ पढ़ी अल्लाह जो ज़िक्र वेही कई मदीने जी हाज़िरी भरे आयो मदीने जे खिटियुनि में घुमी आयो उहो सभु लिखियो पियो पुट या ये जेका दुनिया है न या आज़माइश इम्तिहान जी जाइ परखा जी जाइ हिते अल्लाह ताला असां सभिनी खे आज़माए थो त अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला मां रब तव्हांजी ज़िंदगी तव्हांजो मौत हिन जे लाइ ठाहियो आहे त मां तव्हांजी आज़माइश वठां इम्तिहान वठां परखा कयां त कहिड़ा आहिनि जेके सुठा अमल करे था पुट असां सभई हिन दुनिया में अल्लाह ताला जे पारां इम्तिहान में विधा विया आहियूं परखा में विधा विया आहियूं अल्लाह जा मलाइका कुलनि ते लिखनि था वेठा ऐं अल्लाह पाण ॾिसे थो अल्लाह पाण ॾिसे थो ऐं जेको असां ते नबी आयो न मदीने वारो मीर आयो न रब फरमाए वजीना बिक अला हाउला शहीदा ओ महबूब तोखे तुंहिंजे उम्मत ते शाहिद करे उठारींदा सुभान पुट शाहिद उहो थींदो शाहिदी उहो ॾींदो जेको मौक़े ते हुजे जेको ॾिसे मुशाहिदो करे असांजो ईमान आहे असांजो अक़ीदो आहे सुन्नत जो मदीने वारो साईं हाज़िर भी आहे नाज़िर भी आहे चओ असांजे अमलनि खे मदीने वारो साईं ॾिसे थो हुज़ूर खे ख़बर आहे अॼु जेके हिन जलसे में अचे वेठा आहियूं न मदीने वारो हीअं ॾिसे थो वेठो त मुंहिंजा कहिड़ा कहिड़ा ग़ुलाम जलसे में हाज़िर आहे ईमान आहे अक़ीदो हाणे ॿुधायो अल्लाह जेको फ़ैसिले करण वारो उहो ॾिसे थो मलाइका शाहिदी ॾींदा मदीने वारो साईं शाहिदी ॾींदो ऐं यौमइदिन तुहद्दिसु अख़बारहा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त ज़मीन ॻाल्हियूं ॿुधाईंदी ज़मीन ख़बर ॾींदी जंहिं ज़मीन ते जेको चङो कमु कई उहा शाहिदी ॾींदी बुरो कमु कई उहो ज़मीन जो टुकड़ो शाहिदी ॾींदी अॼु हिन जलसे में वेठा आहियूं न हिन ज़मीन ते क़यामत जे ॾियारे इहा ज़मीन तव्हां ते शाहिदी ॾींदी त हे 2 कलाक 1.5 कलाक 3 कलाक जलसे में वेठो हुयो इहा ज़मीन गवाही ॾींदी त हिन अल्लाह जो क़ुरान वेही ॿुधो मदीने वारे जो शान मस्जिद में फर्ज पढ़ो न फर्ज हिकड़ी जाइ ते सुन्नत वरी थोरो हटी ॿी जाइ ते पढ़ो हीअ जाइ जुदा शाहिदी हीअ जाइ जुदा शाहिदी नमाज़ में वञो ईदगाह ते वञो जुमे ते वञो त तव्हां वञो हिकड़े रस्ते सां मोटो ॿिए रस्ते सां हे रस्तो बि शाहिदी ॾींदो हो रस्तो बि शाहिदी ॾींदो ऐं जे मदीने जी हाज़िरी थी पवई हा अल्लाह करे मदीने वञी मदीने जूं ठिठियूं शाहिदी ॾींदियूं त हे आशिक़ ते दुरूद पढ़ंदो पढ़ंदो आयो ऐं साईं फरमाइनि था मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियादिल जन्नत मुंहिंजे मिंबर ऐं मुंहिंजे घर जे विच में जेका ज़मीन जो टुकड़ो आहे इहो जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ जेको माण्हू हिते वियो नमाज़ पढ़ी नफ़िल पढ़ी दुआ घुरी क़ुरान जी तिलावत कई इहा क़यामत जे ॾियारे इहा रियादुल जन्नत वारी ज़मीन रब वटि शाहिदी ॾींदी मौला फलाणो ॾहर जी का आयो हो उते जे नफ़िल पढ़िया इहा जन्नत जी ज़मीन आहे दुनिया जी ज़मीन न आहे रोज़े पाक वारी ज़मीन रोज़ मस्जिद नबवी जी रियादुल जन्नत वारी ज़मीन हिन धरती जी शइ न आहे जन्नत जी ज़मीन आहे जॾहिं क़यामत जो
कंदी मौला ये कोन विंदस जे मुते नमाज पढ़ी हुई जे मुते दुआ घुरियो हुयो उन्हनि खे बि मूंसां गॾाए त जन्नत जी जन्नत ले वठी वञा या ज़मीन शाहिदी जे हजरे अस्वद के चुम्मी ॾिनी हजरे अस्वद शाहिदी ॾींदो मौला फलाणन मूंखे चुम्मियो हुयो पर क़यामत जे ॾियारे में कुरान तो फरमाए त तव्हांजा हथ तव्हांजा पेर तव्हांजूं अखियूं तव्हांजा कन तव्हांजे बदन जा उज़वा बि तव्हां ते शाहिदी दुनिया के कोर्टन में मानू कूड़ ॻाल्हाए वेंदा आहिनि कूड़ा कसम बि खणी वेंदा आहिनि जॾहिं अल्लाह जी कोर्ट लॻंदी न माण्हू जी कूड़ जी आदत उते बि सोचींदो कूड़ ॻाल्हाए जान छॾाया पंहिंजी रब फरमाईंदो अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम ए मलाइको दुनिया में कूड़ है रब सां कूड़ कोन्हे इन जे ज़बान के मोहर लगायो बंद कयो बात के सिपियोस सिलाई कयो इन जे बात के बंद कयो इन जे बात के अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम इन जा हथ मूं रब सां ॻाल्हाईंदा हथ शाहिदी ॾींदा जे हथ सां ख़ैर कई ख़ैरात कई जे हथ सां अल्लाह ताला दिल शनु जे सालिह वलियन बुजुर्गन सां हथ मिलाई हथ शाहिदी पर जे हथन सां पराई औरत के छुई जे हथ सां रिश्वत वरतई जे हथ सां गुनाह जा कम कई जे हथ सां बेदीनी बेफरमानी जा कम कई अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम उन जा पेर बि शाहिदी ॾींदा जन पेरनि सां गुनाहनि जे पासे हलियो या जन पेरनि सां नेकी जो कम कयो अज जेको हिन जलसे में पंधड़ो करे आया है उन्होंने करेगा ये पेर ताजी शाहिदी ॾींदा त मौला हे पेरनि सां पंधड़ो करे जलसे में वियो फिक्र आखिरत जो जलसो ॿुधण जन पेरनि सां बंद करे तू खानका आलिया भरचुंडी शरीफ वञी थो न मुर्शिद जे दीदार जे लाइ वञी थो न ये पेर तुंहिंजी शाहिदी ॾींदा मौला हिन पेरनि सां पंधड़ो करे हे अल्लाह वारनि जे आस्थाने ते खानका पाक ते हाज़िरी ॾिनी हुई ये पेर तुंहिंजी क़यामत जे ॾींहुं शाहिदी अखियूं शाहिदी ॾींदियूं कन शाहिदी ॾींदा ओ मिठा तुझे वजूद जे आहे खल जेका आहे खल जो बार बार क़यामत जे ॾियारे शाहिदी ॾींदो ओॾी महिल हेड करे चवंदो पंहिंजे जिस्म खे लिम शहिदतुम अलैना तव्हां मुंहिंजे बदन जा उज़वा तव्हां मूं ते छो था शाहिदी ॾियो क़ालू अंतकन अल्लाहु अलज़ी अंतक कुल्ल शै उहे बदन जा उज़वा चवंदा असां पाणी नथा ॻाल्हायूं ॾाढी सरकार सां शाहिदी वदा ओ मिठा अल्लाह कुरान से मलाइका शाहिद हुजन मदीने वारो मीर शाहिदी दे जमीन शाहिदी दे तुझे ला हथ शाहिदी देन पैर शाहिदी देन तुझी अखियूं शाहिदी देन तुझा कन शाहिदी देन तुझे जिस्म जे खल जो उज़वो बार बार शाहिदी दे उन्हें दिहाड़े जे ला कुछ तैयारी कई थई गुनाह कंदे कंदे अच्छी दारी थी वई अल्लाह जो बेफरमानी कंदे कंदे नमाज तू न पढ़ी रोजो तू न रखी हेडो भलो महीनो रमजान आयो तब रोजा न रखी हो मिठा हेड़ी लैलतुल कद्र जी रात आई कौन जागे अल्लाह जे दर ते सजदो न कई गुनाहन में बुराइयन में बेफरमानी में जिंदगी में आई बुधाए त क़यामत जे दिहाड़े रब जे जड़े पेश थींदे जे मनी तो त मोमिन नहीं जे क़यामत न तो मनी त मोमिन नहीं जे मनी तो त पंहिंजे दिल खां कुछ त क़यामत जे दिहाड़े जे लाइ को छा ठाहियो आहे छा तयार कयो वदा ओ मिठा थोरो पंहिंजे हियाम ते हथ रखी सोचे गौर फिक्र करे तू पंहिंजे दिल खां जवाब पुछ त तो क़यामत जे दिहाड़े जे लाइ छा ठाहियो
अल्लाह जो कुरान तो फरमाए, रब जो पाक कलाम तो फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह, हे ईमान वालो अल्लाह का डरो, वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, हर इंसान जिससे तो उन्हें क़यामत जे दिहाड़े जेला छा ठायो। सुभान अल्लाह। इन गाल के सोचण, इन गाल जो फिक्र रखण, इहो तो फिक्रे आखिरत। जे राज का जलसो मनायो कि वा फिक्रे आखिरत। पंजे अगते जी तैयारी करे, अमल साले करे जेके अगते कम अचन, उहे नेकी जा कम करे जेके क़यामत के में कम अचन। जेके इहो फिक्र मिली वियो उन्हें जो नालो वलीअन जी जमात में लिख। सुभान अल्लाह। ओ मिठा यो फिक्र करते ही दुनिया फानिया ही जहान पे बका है, तू अजन सुभाणे हलणो आ मरणो आ, अल्लाह जे क्या पेश थियणो आ। उन न्याणे दिला छा ठाई छा कमाई, केड़ी तो नेकी दी गाल कमाई आ, यो गौर फिक्र करण या ईमान दी निशानी आ, यो मोमिन दी जिंदगी आ। सुभान अल्लाह। मुझे नबी दी न्याणी, जन्नत दी रानी, जन्नत दी मालिकाणी सैयदा फातिमा ज़हरा सैन रज़ी अल्लाह तआला अन्हा के हिकड़ो हार कीमती तोहफे में मिलियो। हार पाए हबीबन जे हुजूर में आईया, साईं फरमाइंदा ओ फातिमा, ओ मुझी न्याणी फातिमा, दुनिया का हार पाए मुझे ज्ञान फातिमा, अमलन सालियन जा हार पाया तो तुझो बाबो मोहम्मद करीम राज़ी या फातिमा तो मनी फअक्सर सुजूद। ए फातिमा अमल कर अमल कर अमल कर, ए फातिमा घना सजदा कर तॾहिं तुझो बाबो राज़ी थींदो। न तो हुजूर फरमाया ना तो मां जन्नत जो मालिक बैठो आ, तू जन्नत जे औरतन जी सरदार आई, तो केड़ी जरूरत आ इबादत करने। यो फिक्रे आखिरत हुयो जेको मदीने वाले साईं पंजी न्याणी के सिखायो। ओ अल्लाह ओ तेरी वारा मोमिन हुआ जेके पंजे आखिरत जो फिक्र हुजे, वो कम कया उहे अमल कया जेके मुखे क़यामत में कम ईंदा। ओ अल्लाह जेका माल धारी दुनिया दौलत या इते रही वेंदी, सोन चांदी ज़र ज़ेवर खीर पुत्र औलाद अयाल कब्र में केर न हलंदी, क़यामत में गड केर न हुंदी, पर जेके चंगा अमल कई से कब्र में भी कमींदा, क़यामत में भी। सुठा अमल जेका नमाज पढ़ी कब्र में कमींदी, महशर के मैदान में नमाज कमींदी, खैरात कमींदी, दुरूद कमींदो, दुनिया जहान जे सरदार ते जेका सलात पढ़ी या सलात तो के क़यामत दे दिहाड़े कमींदी। जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या ओ मिठा जेकने चंगा अमल कई, ये चंगा अमल तो सरमायो है के आखिरत में कमींदा। भला जे चंगा अमल न थी सघिया त माफ़ी तो वठो, बख्शिश अताइब मिन ज़ंब कमल्ला ज़ंब ला। मदीने वाले साईं फरमाए जेको गुनाह खां तौबा कंदो आ न, माफ़ी वठंदो आ, ओ इए आ जणे ने गुनाह कयो ई न। सुभान अल्लाह। हिकड़ा नंबर साले कया है अल्हम्दुलिल्लाह खटे विया। भला जेकरे मां गुनाहगार आया बदकार आया मूं में चंगा अमल न आहिन त माफ़ी तो वठो, तौबा ताइब त थिया न। पंजे गुनाहन के याद करे मदीने वाले साईं फरमायो जेको पंजे खताउन के याद करे एतरो रोए जोन जे अख मां मच्छर जे मथे जेतरो लुड़ निकली पे, उन्हें जे सारी जिंदगी दा गुनाह रब बख्शे माफ करे। उम्र सारी गुनाह में मिया
रसूल अल्लाह मेरे सारी गुनाह में आय मेरा रसूल अल्लाह करे सौदो हसे कच्च जो आय मेरा रसूल अल्लाह वही जवानी आई पीरी तभी लगे वारे विख के अञा किथे वधायूं में या रसूल अल्लाह वारे विख के ओ विठा पंहिंजे गुनाहनि खां तौबा ताइब थी माफ़ी तलब थी त मदीने वारो राज़ी थींदो त रब जी ज़ात बि राज़ी थी